सचो सतराम सचे सतराम समझायो उमंग ऐं उत्साह सां कर्म करियो छाकाणि त अॻिते वधण या तरक़ी में मुश्किलातूं या ॾुखियायूं ईंदियूं आहिनि पर उमंग या उत्साह उन्हनि मुश्किलातुनि या मुसीबतुनि खे ख़तम करे छॾींदी आहे। सो सचे साईं दर इहा ई अरदास त अहिड़ी सुमत ॾे जो हर कार्य उमंग ऐं उत्साह सां करियो। सचो सतराम सचो सतराम सचो